ओ नारो भली हणे मां कुरान पढ़न तो चाहा मां कुरान करीम पढ़न तो चाहा मुझा दोस्त अजीज मुझे सुने करीम रब जे जात बा बरकत फरमायो व मई यक़तरिफ हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना केरा तव्हां मां जेको हिकड़ी नेकी खणी ईंदो घणियूं नेकियूं वरी जो घणियूं नेकियूं मां कुरान करीम जा बरकत उथलाया मुझा करीम रब वा हिकड़ी नेकी असा के कम कहिड़ो ॾींदी वा हिकड़ी नेकी असा के कम कहिड़ो ॾींदी मां कुरान करीम तो पढ़ा अल्लाह फरमाओ मल जा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा मिन फज़अ यौमइज़िन आमिनून कुरान जे हाफिज़न का पुछो तो कुरान किथों थो पियो हले आलिमन का पुछो तो कुरान जूं कहिड़ियूं आयतूं पयूं हलन मुस्लमान ॿुधो रब छा थो चए ॿी आयत में मन जा बिल हसनत केरा तव्हां मां जेको हिकड़ी नेकी आणींदो घणियूं नेकियूं ॻाल्हायो वरी ॻाल्हायो खोले थो ॿुधायां याद रखो मुझे मदीने वारे मीर जो हदीस जो हवालो ॾियां मुझे मदीने जे साईं फरमायो अल्लाह 1000 साल कंहिंखे उम्र ॾे 1000 साल सफ़ा मरवा ते ड्रोड़ूं पाए 1000 साल काबे जा तवाफ करे 1000 साल हज करे 1000 साल कुरान पढ़े 1000 साल रोजा रखे सब कुछ करे पर जे आले रसूल सा प्यार नाहे उन जे कलमे ते ही इतबार नाहे अन्या मां तव्हां खे सादन लफ्ज़न में ॿुधायां हिकिड़ो यमन जो नौजवान वापारी आहे किथों जो जल्दी चओ त मां स्पीड में हलां किथों जो यमन जो नौजवान ताजरा यमन जो नौजवान वापारी आहे उनके शौक़ थियो मां शौक़ जी शादी कयां वॾे वापार वारो आहे अल्लाह उनके दौलत अता फरमाई आहे ख़ुदा उनके इज़त अता फरमाई आहे उन पंहिंजे शौक़ मां पंहिंजे बिरादर या मिटन मां शादी कई आहे शौक़ जी शादी थी वई अॼु जे नौजवान वांगुरु न शौक़ जी शादी कयां बाबा हा थो करी त ठीकु आहे न त मां तो ट्रेन हेठों पाण ॾियां अम्मा हा थी करी त ठीकु आहे न त मां तो रोहिणी कैनाल में टप ॾियां पुट्रा इए न कर शौक़ जी कुहा शादी कामयाब हुंदी आ जंहिंमें अमड़ भी राज़ी हूंदो आ त जानी बाबो भी राज़ी हूंदो आ चोते जैसा अबो अम्मा राजी उन सा अल्लाह ही अल्लाह जो रसूल राजी मुझा दोस्त नौजवान शादी कई जिंदगी जो बेड़ो हलन शुरू थी वयो एक महीने का अरसो टपी वयो सवा महीने जे लगभग टाइम थी वयो ज़ाल महसूस कयो त मुझे घोट जी अमानत अची वई आ जागो था मुझे घोट जी अमानत अची वई आसार शुरू थी विया तदे अल्ट्रासाउंड कोन हुयो तदे नवाब शाह जड़ो वेझो शहर कोन हुयो जो उन मल हमरा डुके वारो कर न सदे खबर छा थियो न मुझा दोस्त अजीज अल्लाह पांजे कुदरत सा औरत जदे पेट सा थींदी आ अल्लाह उन में निशानियां पैदा फरमाइंदो आ मां समझी वेंदी आ जे कदे छोकरी नई नंढी हुंदी आ खबर न हुंदी आ उनके नानी मामी चाची सस चवंदी आ अम्मा छा थियो आ चाची मानी न थी वणे छा थियो आ दिल कची थी थे पिनन में पट थी आ त था चन अम्मा चंदी चुप कर मुबारक तई रब मेहमान मोकलियो थई इए हूंदो आया न जवाब दियो उन नौजवान न्याणी महसूस कयो हाओ बेली मेहमान मुझे घर में अचण वारो आ अल्लाह मुझे प्यार जे शादी जो तोहफो असा के दिनो आ अजीब इत्तेफाक आ यमन मां काफिलो तैयार थी वयो व्यापार जे ला निकरण शुरू थो करे वो नौजवान काफिले जो अगवान दोस्तन चयो हलूं था व्यापार जे ला ज़ाल के चवे तो पंहिंजी शादी त नई थी आ अञा 1.5 महीनो भी कोन थियो आ पर दोस्तन जो काफिलो तैयार थी वयो
आ मां पंहिंजे दोस्तन सां गॾु शादी वञा थो वापार जे लाइ जेॾी महिल ज़ाल ॿुधो त मुंहिंजो मुड़ुस वञे थो हिकिड़ीअ दिलि चयोसि दिलि में ख़्याल हिकिड़ो आयुसि मां मुड़ुस खे ॿुधायां त हे तुंहिंजी अमानत जेका मूं वटि आई आहे हाणे इन खे मां कीअं अकेली थी संभालींदसि ॿियो दिलि में ख़्याल कयईं न न मुंहिंजो घोट प्यार वारो आहे आणींदो न त खाईंदासीं किथां हाणे इहा ख़ुशख़बरी दिलि में संभाले थी रखां जेॾी महिल मोटी ईंदो अॻे साल ॾेढ साल ॿ टे टे साल लॻी वेंदा हुया जेॾी महिल मोटी ईंदो पुटड़ो या न्याणी अल्लाह मूंखे ॾींदो मुंहिंजे हंज ते हूंदो मुड़ुस जे दरवाज़ो खड़काईंदो मां बचड़े खे खणी दर ते वेंदसि हो दरवाज़ो खड़काईंदो मां कुंडी कोन खोलींदसि हो आवाज़ ॾींदो मां नंढड़े ॿार खे चुडियूं हणंदसि नंढड़ो ॿार रोंदो जेॾी महिल ॿाहिरों पुछंदो त ही छा है रोवण कंहिंजो आहे आवाज़ कंहिंजो आहे मां कुंडड़ी खोले चवंदसि त रब तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी निशानी मोकिली आहे जागो था एक नौजवान न्याणी पंहिंजे घोट जे लाइ मनसूबो तैयार कयो मुड़ुस इजाज़त वठी वापार ते वियो वापार ते ॾेढ ॿ साल लॻी विया जीअं जो ख़ैर सां वापार करे मोटियो उहो पुटड़ो अल्लाह जे ज़ात उनखे ॾिनो जेको तक़रीबन साल जो या लॻभॻि टाइम जो थी चुको हुयो जेको थोड़ो घणो हली सघे पियो विखड़ू खणी सघे पियो उहो पुटड़ो हंज में खणी दड़े ते बीठी आहे मुड़ुस चए दड़ो खोल इहे पंहिंजे बचड़े सां मज़ाक करे नंढड़ो खिले हो चवे दड़ो खोल नेठ नंढड़े खे रोई त ॾाढिया रोए नंढड़े ॾाढिया रुनो मुड़ुस चयो त आवाज़ छाजो आहे दड़ो खोले अॻियों रखी पंहिंजे छातीअ जे साम्हूं चवे थी तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी निशानी रब मोकिली आहे तवज्जो नौजवान जो मीटर फिरी वियो शादी खां ॾेढ महीनो घर रहियुसि 2 साल ॿाहिरि रहियुसि ए साल जो पुटड़ो खयो मुंहिंजी आॾो 1.25 साल जो बीठी आहे हे मुंहिंजो न आहे ज़ाल खे चवण लॻो मुंहिंजी अखियुनि जी आॾो टरी वञे इन नंढड़े खे मुंहिंजी अखियुनि खां परे करे छॾ छो त हे मुंहिंजो न आहे हे मां ॾाढे साल ॿाहिरि रहियो पियो हुयुसि हे तो मुंहिंजे प्यार में गद्दारी कई आहे तो मूंसां बेवफ़ाई कई आहे ज़ाल वीचारी सम्झाइण लॻी अल्लाह जा बाना ईअं न कर ही सभु कुझु हक़ीक़त आहे घणई वीचारीअ मिंथूं मेड़ियूं कयूं मगर नौजवान ॿुधे किथों थो नेठे न के चई मां तोखे छॾियां थो जेॾी महिल ज़ाल ॾिठो हाणे मुंहिंजे घर जी तबाही थी रही आहे मदीने ॾे मुहड़ करे चवे थी सुहिणा हाणे पार त थई मुड़ुस ॾे निहारे चवे थी ॻाल्हि ॿुध तलाक उते ॾिबी आहे जिथे फ़ैसिले करण वारो कोई न हूंदो आहे चवे थो हिते केरु आहे चवे थी हिते त केरु न आहे पर मदीने में मुंहिंजो मदीने जो घोट वेठो आहे तलाक न दे जिंदगी के तबाह न कर हींअर जो हींअर तू भी हल मां भी हलां थे यमन मां ज़ाल मुड़ुस निकता मुड़ुस पुट के हथ न थो लाए अमड़ पांजे हंज में खणदी थी अचे सजी वाट मदीने वारे के चवंदी थी अचे मुंहिंजा आका जानी थो त हे बचड़ो कंहिंजो आ मुंहिंजा मौला तू जानी थो हे बचड़ो कंहिंजो आ मां वेचारी पाण के साफ़ ज़ाहिर करण जे लाइ पंहिंजी हक़ीक़त बयान करण जे लाइ सजी वाट बचड़े के झोलीअ में खणदी थी अचे ॾींहं लॻा टाइम लगो मदीने पाक में चे पहुता चो त वक्त जे हिसाब सां गाल खुटाए वठा मुझा मदीने जा साईं मस्जिद नबवी में वेठा हा उहा न्याणी जीअं जो आई बचड़ो खणी हुजूर जे हंज में रखी रोई चवे थी आका हे मुझे जिंदगी जो हाल आ हे मु तूफो मुरसला उन जे आडो रखियो मुर्स चवे थो मुझो नाहे मुझा आका तवा बुधायो त हे बच्चो हलाली आ या हरामिया जागो था हुजूर जो फैसलो बुधायो बस थकजी पिया बस दुआ करो बस दुआ था करो थकजी कौन थका हो जे न थका जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह आवाज ही कौन कौन निकले वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या मुझे तेज स्पीड ते तवा के थोड़ी कावड़ थी अचे पो आस्ते चवा मुझे महबूब जे दरबार में बचड़ो पेश कयई पो हुजूर के अर्जड़ो कयई
ओ मुंहिंजा सुहिणा आका मुंहिंजे पुट जी हकीकत ॿुधायो। ईअं कयां ईअं कयां थोड़ो तकड़ो हला ॿ ॻाल्हियूं ॿियूं बि ॿुधी वठो कुरान जूं ब आयतूं ॿुधी वठो दिलि चवे थी कुरान जूं ब आयतूं ॿुधी वठो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम